अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। वमन युतिइल्लाह व रसूलहु फउलाइका मअल्लज़ीना अनअमल्लाहु अलैहिम मिनन नबिय्यीन वस्सिद्दीक़ीन वश्शुहदाए वस्सालिहीन व हसुन उलाइका रफ़ीक़ा। सदक़ल्लाहुल अलीयुल अज़ीम। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना मुहम्मदिन व अला आले सय्यदना मुहम्मदिन व बारिक व सल्लिम तस्लीमा। सब खां पहिरीं दुरूद शरीफ पढ़ूं। सॼी जमायत मोहब्बत सां वॾे आवाज़ सां सलात शरीफ पढ़ो। अल्लाह करीम पंहिंजे हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे तुफ़ैले हे तव्हांजो अचण वेहण विख विख क़बूल फरमाए। जंहिं उमेद सां जंहिं निस्बत में पंधड़ा करे परे खां आया आहियो ऐं कराची जी हिन कुंड फ़कीरा ॻोठ खे दरगाह मशहूर शरीफ जे रंग में ॾेखारियो अथव। अल्लाह ताला उमेदूं बि पूरियूं फरमाएव त निस्बत बि असां सभिनी जी कामिल फरमाए। मशकूर आहियूं हज़रत क़िबला साईं मुनीर अहमद बादशाह साईं जन जा जो हे मौक़ियो इनायत फरमाईंदा आहिनि। वरी हिते बि मुलाक़ात थी वेंदी आहे। हक़ीक़त इहा आहे त हिन निस्बत सां यानी कामिलन सां ॻांढापे वारी ॻाल्हि, इन्ही निस्बत सां वलियन सॻोरन जी निस्बत सां रब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मिठे महबूब हज़रत हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सचन आशिकन सां जेका निस्बत आहे, इन में दुनिया तोड़े आख़िरत में फ़ाइदो आहे। रुगो दुनिया जो फ़ाइदो न आहे। हज़रत पीर साईं रोज़े धणी बादशाह जन 12वीं सदी में हिन ख़िते जे अंदर फैज़ विरहायो। उन्हनि जो हिकिड़ो ॿ नकुल तव्हां जे आॾो पेश कयां। इन्हनि महबूबनि जे ॻाल्हियुनि ॿुधण में बि फ़ाइदो आहे। पाण फरमाइनि था त जेको तालिब पंहिंजे मुर्शिद कामिल जी सोहबत में हुज़ूर में रहे थो, रोज़ बरोज़ तिर जेतिरी क़ल्ब जी सफ़ाई थी थिएसि। खपे त क़ल्ब इल्ला मन अतल्लाह बिक़ल्बिन सलीम। इहा सफ़ाई रुगो हुज़ूर में रहण जे करे थी थिएसि। इहो उन्ही जो असर आहे। ऐं रोज़ बरोज़ कारह गुनाहनि जी, कारह ग़फ़लत जी, इन जी तिर जेतिरी कारह उहा बि क़ल्ब तां लहंदी थी वञेसि जेके मुर्शिद कामिल जी सोहबत में आहिनि। पोइ पाण फरमाइनि था त कोशिश कयो त संदन जे सोहबत खां जुदाई न थिए, यानी सोहबत खां सवा जेकर रहण न थिए। पोइ फरमाइनि था पर जेकॾहिं सोहबत मुयसर नथी अचई, उन्हनि जी कचहरी, उन्हनि जे हुज़ूर में रहण हाणे मुयसर नाहे, त पोइ पाण फरमाइनि था या त संदन जी मलफूज़ात पढ़ या कंहिंखे चओ त संदन जूं ॻाल्हियूं ॿुधावई। छो त पढ़ंदड़ ऐं ॿुधंदड़ ॿिन्ही जे दिल ते कारह जाइ न वठंदी। केॾो वॾो फ़ाइदो आहे। कारह जाइ न वठंदी। पोइ बैत था पढ़नि यक ज़माना सोहबते बा औलिया बहतरज़ सद साल ताअत बेरिया। अञा हिकिड़ो संदन जो नकुल मुबारक आहे, तव्हां जे आॾो पेश कयां। पाण फरमायूं त काठीअ खे
बाहि में विझबो, काठी सड़ंदी, काठी ख़त्म थींदी वेंदी, सड़ंदी वेंदी, वञी टांडो बचंदो। पोइ उहो टांडो बि थोरी देरि खां पोइ खाक थी वेंदो। पर जे उन ॿरंदड़ काठी में पर काठी ॿरी वई आहे, हाणे रुगो टांडो बचियो आहे, उन में बि का काठियूं मिलाईंदे, आलियूं हुजनि, सुकियूं हुजनि, कख कहजर मिलाईंदे पाण फरमाइनि था त पोइ छा थींदो, उन्हनि सभिनी खे इहा बाहि वठी वेंदी उन टांडे सां। पोइ फरमाइनि था त तालिब जेकॾहिं मुर्शिद कामिल जे सोहबत खां सवाइ या उन जे ॻाल्हियुनि खां सवाइ अकेलो रहे थो त पोइ यादि रखे विसामी वेंदो, पर पंहिंजे तालिबनि सां, पंहिंजे पीर भाइयुनि सां ऐं पंहिंजे प्यारनि दीन वारनि दोस्तनि सां इहा सोहबत कंदो, मुर्शिद करीम जे निस्बत जूं ॻाल्हियूं कंदो, अल्लाह ताला जी मोहबत जूं ॻाल्हियूं कंदो, त रब करीम जे इश्क जे बाहि जा उल्ला वरी जागी पवंदसि। बिरादरान इस्लाम, हे जेके असांजा उर्स मुबारक आहिनि, हे जेके असां जूं गॾजाणियूं आहिनि, हे बि त उहा सोहबत आहे न। हीअं वेही ऐं पंहिंजे मुर्शिद कामिल जूं ॻाल्हियूं था कयूं, उन जूं करामात बयान था कयूं, उन जूं इबादात बयान था कयूं, उन जूं जेके हिन सोहबत जूं ॻाल्हियूं बयान था कयूं, त इहे जेके हिन ॻाल्हियूं मुंहिंजा सुहिणा, इहा ई सोहबत आहे न। अल्लाह वारा था चवनि त रब करीम जे दोस्तनि जी सोहबत में रह, भले बुज़ुर्ग न थिए, भली बुज़ुर्ग न थिए, पर ज़रूर ज़रूर उन जे दिल में ख़ौफ़े ख़ुदा ज़रूर पैदा थींदो। सुहिणा, उन जा जेके गुनाह आहिनि उन्हनि खां ज़रूर पोइते थींदो। बुज़ुर्ग न थिए, गुनाहनि खां परे थिए, ख़ौफ़े ख़ुदा पैदा थिए, सम्झो त मक़सदु मिलियुसि न। फरमाइनि था अल्लाह वारनि जा हिकिड़ा आदाब थींदा आहिनि, उन्हनि जे इबादत जो हिकिड़ो तरीक़ो थींदो आहे, उन्हनि जे ज़िक्र अज़कार जो हिकिड़ो नमूनो थींदो आहे, उन्हनि जे दुआउनि जी हिकिड़ी इल्तिजा थींदी आहे। सुहिणा, रब करीम जे हुज़ूर में जेके उन्हनि वटि वेंदा, उन्हनि वटि रहंदा, उन्हनि जी सोहबत में वेंदा, इहे असर उन जे क़ल्ब ते बि थींदा। उन्हनि जे सोहबत में, अल्लाह साईं जे दोस्तनि वटि वञण में, उन्हनि जे सोहबत में, भले कंहिं ख़ासि ज़हन सां वञे, फैज़ जे लाइ नथो वञे, अल्लाह वारो ई नथो सम्झे। मिसाल जी ॻाल्हि आहे, पंहिंजे मतिलब सां जीअं माण्हू चवंदा आहिनि दा हे दुनिया वारा आहिनि, हीअं आहिनि, दुकान खोलियूं वेठा आहिनि, हे कयूं वेठा आहिनि, अहिड़े क़िस्म जा माण्हू सचनि वलियनि जी सोहबत में भले पंहिंजो ख़ासि ज़हन खयूं वञनि, उन ख़ासि ज़हन सां वञनि, ख़ासि फ़िक्र सां वञनि, या पंहिंजे गर्ज़ सां वञनि, पर यकीन कर उहो बि बरकत महसूसु कंदो आहे। उन्हनि जी मक़नातीसी शख़्सियत अल्लाह वारनि जी, रब जे प्यारनि जी, उहा उन्हनि ते कशिश कंदी आहे। मां इहो नकुल अॻे बि ॿुधायो, मां वरी बि ॿुधायां थो त मुंहिंजा मुर्शिद कामिल लाड़काणे जॾा बाग में तकरीर फरमाईंदा हुआ, 10 मुहर्रम ते त ख़ासि जलसो थींदो, साईं बादशाह ईंदा, पोइ जमायत त वॾी ईंदी, जना बाग भरिजी वेंदो, वणनि ते ख़लक चढ़ंदी, परियां रेलवे लाइन ई उन ते ख़लक वेही रहंदी, तमामु घणा माण्हू थींदा हुआ। पोइ उतां जो हिकिड़ो वॾेरो हो, वॾेरनि जी सोच पंहिंजी, वॾेरनि जो ज़हन पंहिंजो, उन्हनि खे एतिक़ाद न, उन्हनि खे उहो यकीन न, उहो माण्हू उन जो ॻाल्हि पियो ॿुधाए, चए असां 2-3 ॼणा हुजऊं, हाणे शाम जो मशवरनि वारे असांजी तक़रीर थींदी, हे निकितो, असांखे बि सॼई ऐं नाज़ेबा गुफ़्तगो पंहिंजे तबीयत मुताबिक़ ॻाल्हायई। पंहिंजे नौकरनि खे चई हलो मुल्लनि जा कूड़ त ॿुधूं, छा थो सम्झे, इहो काॾूं सुधरे, इन्ही ज़हन जो रुख काॾे आहे, इन्ही सोच जो मुंहुं काॾे आहे, इहो वठण त कोन थो अचे, इहो त टोक करण थो अचे। मां ॻाल्हि पई कई त भले ख़ासि ज़हन सां अचे, पंहिंजे कंहिं ख़ासि फ़िक्र सां अचे, भले पंहिंजे कंहिं गर्ज़ सां अचे, पर जे मुर्शिद कामिल जे आॾो आयो त हलाल थी वेंदो।
हे ईअं आयो ईअं पंहिंजे इन ख़ासि सामने खे चई हलो, उहो मूंखे हुनजो नौकर ॿुधाए पियो, चई हलो मुलनि जा कूड़ त ॿुधूं। चई जंहिं महिल आयासीं जना बाग में त सिज हिकिड़ो ॼण चिमके पियो। जन बि ज़ियारत कई इन सुहिणे मुर्शिद कामिल जी, जंहिंजो फैज़ हे उन जो फैज़ आहे न, हे उन जो फैज़ आहे सुहिणा। त तकरीर बीठा पिया फरमाइनि, हज़ारनि जो मजमो आहे। तकरीर थी जॾहिं पूरी थी ऐं माण्हू निकिता त जेको आयो हो त हलो मुलनि जा कूड़ ॿुधूं, जंहिं महिल वञे पियो त अखियुनि मां ॻोढ़ा ॻाड़ींदो ऐं उछगारूं ॾींदो पियो वञे। ही इन सोहबत जा फ़ाइदा आहिनि। मुंहिंजा सुहिणा, हक़ीक़त इहा आहे त इन्हनि जी सोहबत में त अलाह मिलंदो आहे न, अलाह साईं जी यादि थींदी आहे क़ल्बनि जे अंदरि। पोइ उते हिकिड़ी ॿी ॻाल्हि थी, हे कचहरियूं या न सम्झ, हे कचहरियूं या न सम्झ, दुआ त थींदी न। दुआ जॾहिं थींदी, इहे अलाह वारा इहे पंहिंजे मुतअल्लिकीन जे लाइ, पंहिंजे मुरीदीन जे लाइ, पंहिंजे ख़िदमत गुज़ारनि जे लाइ, सभिनी जे लाइ इहे दुआ घुरंदा आहिनि। इन्हनि जे दुआउनि में असरु थींदो थी। अल्लाह साईं हिन निस्बत जो अदब ॾे। हिकिड़ियूं ॿ ॻाल्हियूं निस्बत जूं ॿुधायांव थो त निस्बत जो अदब छा थींदो आहे। हिकिड़ो हो शीदी ग़ुलाम, अॻे ग़ुलाम हूंदा, शीदी हो, ग़ुलाम हो, पोइ गुरबत खाऊं, कंहिं बि तकलीफ़ खाऊं, कंहिं बि लाचार खाऊं। हुन चोरी कई, पहिरियों दफ़ो हुन चोरी कई। ख़िलाफ़त अमीरुल मोमिनीन हज़रत मौला अली साईं जी हले पई। चोरी कई, पकड़े वठी आयसि साईं वटि। हाणे चोरी जो साबित थी त पाण हुनजो हथ कटियऊं या कपरायूं, शरीयत जी सज़ा हुनखे ॾियारियऊं। मूंखे ॾस, हथ जो कंहिंजो कटिजे सो बि मुर्शिद जे हथूं। अलाह साईं शल ईमान सलामत रखे, निस्बत सलामत रखे। हाणे जो हथ कटियो, हे मोटियो थो वञे, बाह कपरायूं, हथ कपरायूं थो वञे त रस्ते में को मिलेसि थो, पुछेसि थो हे हथ कंहिं कटियो थी, हथ कंहिं कटियो थी, त जवाब थो ॾे अदब, निस्बत जो अदब। जवाब थो ॾे त अमीरुल मोमिनीन दामादे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, शोहर बतूल, सैयदतुन निसा, खातून जन्नत, लक़ब अलक़ाबनि सां नालो खणी हज़रत अली साईं हे मुंहिंजो हथ कटियो आहे। इहा जो ॻाल्हि कयईं त उन चयुसि त वॾे लक़ब अलक़ाबनि सां, एज़ाज़ इकराम सां नालो थो खणी, उन्हनि त तुंहिंजो हथ कटियो आहे। अॼु बि हिकिड़ा हूंदा थी त फेरायूं दिलियूं, छो थो वञे दरगाह मशहूर शरीफ़, छो न? हे अदब वारनि जी ॻाल्हि थी, निस्बत वारनि जी ॻाल्हि थी, मोहबत वारनि जी ॻाल्हि थी। चए थो उन्हनि त तुंहिंजो हथ कटियो आहे न, त बि तूं एज़ाज़ इकराम सां, लक़ब अलक़ाबनि सां नालो थो खणे, त उहो थो चए त अदा छा थी पियो, छा थी पियो? उन्हनि मुंहिंजो हथ कटियो, हक़ ते मुंहिंजो हथ कटियो अथई, मुंहिंजो हथ हक़ ते कटियो अथई, ऐं मूंखे दोज़ख जी बाहि खां बचायो अथई, सज़ा हिते ॾिनी अथई। अहिड़ो जो अदब कयईं, हो त हलियो वियो। तो मां बि ॻाल्हि ॿुधी जेके हुया, इहा ॻाल्हि हज़रत सुलेमान फारसी रज़ी अल्लाह ताला अन्हु जन ताईं पहुती। उन्हनि वञी मौला हैदर करार खे ॻाल्हि कई। पाण फरमायूं त इन अदब वारे खे वठी अचो, वठी आया। पाण वेहारे मथे हथ उन बाह सां ॻंढी चादर ॾेई दुआ फरमायूं त ॻंढे ॾे न, हथ ॻंढिजी वियो। निस्बत फ़ाइदो ॾींदई सोना, अदब फ़ाइदो ॾींदई। तॾहिं फरम चई विया आहिनि दानाव आकिल आलिम सगोरा त बा अदब बा नसी। ॿियो असाब सगोरो आहे हज़रत सईद बिन ज़ैद
रदी अल्लाह ताला अन मदीने जे सोने साईं जा मुरीद आहिनि। हिननि अखियुनि सां मोहबत वारनि सां अदब वारनि सां ईमान वारनि सां महबूब जो दीदार कयो अथऊं। करीमन फरमायो त हिकिड़ी नज़र मोहबत ऐं अदब वारी पंहिंजे अबे अमा खे रुगो ॾिसी त हज जेॾो सवाब मिली वञे। जेकॾहिं अबे अमा खे ॾिसण ते प्यार सां हज जो सवाब मिले त उन कामिल हस्ती खे जेको मुर्शिद बि कामिल थो थिए, हिन दिल खे सोना रब ॾे जेका आहे मार्फत वठी थो ॾे। हे मथो, हे सिर जेको पैदा त थियो आहे, रब पैदा कयो आहे ऐं अबो अमा इन जे परवरिश जो ज़िम्मेवार आहे, पाले थो। पर इन सिर खे रब जी बाह खां दोज़ख जी खां बचाइण वारो मुर्शिद कामिल जो तवज्जो। उन ॾे ॾिसण सां, उन जी ज़ियारत करण सां त पोइ मुर्शिदनि जे मुर्शिद मदीने जे साईं जी ज़ियारत करण सां, मोहब्बत जे नज़र ॾिसण सां, प्यार जे नज़रुनि जे ॾिसण सां उन्हनि जो रुतबो छा हूंदो। तॾहिं अल्लाह ताला फरमायो रदी अल्लाहु अनहुम वरदू अनहु, रब इन्हनि ॾांहुं राज़ी आहे, इहे पंहिंजे रब ॾांहुं ख़ुशि आहिनि। निस्बत वारा मुरीद ई अलाए छा आहिनि, अलाए छा हुननि जो हाल आहे, कमाल आहे। हे त साफ़ सगुर आहे। मरवान बिन हाकिम अॻिते हली हिकिड़ा अहिड़ा माण्हू हाकिम थिया जन खे एॾो अदब कोन हो। उन जे कोर्ट में माई हिकिड़ी दाह ॾिनी हज़रत सईद जे लाइ त इन मह जी ज़मीन खई आहे। हुन घुरायो, चयईं त तव्हांजी ज़मीन खई आहे। पाण हुनखे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हदीस मुबारक ॿुधायूं, छो त असाब सगोरा महबूब जे सुन्नत ऐं हदीस जा पूरा पूरा मुकमिल आमिल आहे। चए साईं, मां रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां पाण ॿुधो आहे त केरु कंहिंजी गिराठ जेतिरी ज़मीन खणंदो, फॿाईंदो, कब्ज़े में कंदो, क़यामत में अल्लाह ताला उनखे 7 ज़मीननि जो तोक ठाहे ॻिची में विझंदुसि त खण। सो मां हिन जी ज़मीन कीअं खणंदुसि? इहो कीअं मुमकिन आहे त मां हिन जी ज़मीन खणां? पंहिंजे आका खां मां अहिड़ियूं ॻाल्हियूं बि ॿुधां। अबा हो न मुड़ियो, हुन वरी यकदम फ़ैसिलो फतवा ॾिनो, ए औरत, हिन जी ज़मीन तोखे आई, खण। अल्लाह वारे जो असाब सगुर जो अदब न कयईं, उन जी निस्बत जो अदब न कयईं। ॾुख थियुसि, दुआ घुरियईं, ए अल्लाह मालिक, जे हे औरत कूड़ी आहे, हे औरत कूड़ी आहे त पोइ अंधी बि थिए, इन ज़मीन में क़बर बि थिएसि। बेअदबी। हे त दुआ घुरियूं हलियो वियो, माई उहा ज़मीन खई। कुझु ॾींहंनि या महीननि खां पोइ नज़र हली वियसि, अंधी उते हिकिड़ी खॾी, उन में जो किरी वई त मरी बि उते वई त क़बर बि उते ठाहियऊं। हे निस्बत ईअं न सम्झो। हे जेके हिते गॾु थियूं था, उर्स मुबारक थियनि था, पंहिंजे मुर्शिद कामिल जूं ॻाल्हियूं कयूं था, हे वॾे कम जूं आहिनि। मुंहिंजे मुर्शिद कामिल जी औलाद फैज़ वारी आहे। मूंखे हिकिड़ो फ़क़ीर पियो ॿुधाए त मूंखे औलाद न पई थिए, शादी थी, पोइ मां जो वञा दरगाह शरीफ़ ते दुआ घुराए अचां, केतिरनि सां महिरबानी थी वई आहे। आयुमि त हज़रत सखी साईं वेठा हुआ, पोइ मां उन्हनि सां मिलियुमि ऐं अर्ज़ु कयुमि, साईं औलाद जे लाइ पंधड़ो कयो अथमि, का महिरबानी फरमाए, दुआ फरमाए। पाण दुआ घुरी मूंखे फरमायऊं त जाड़ा पुट थींदई, 2 पुट थींदई ऐं जाड़ा थींदई, उहे मालिक खां घुरिया अथमि। चए मां वरी चयो त साईं भला 2 खां मथे थिए। चए पियो अॻ में चए हा न, हाणे इहो सुवाल कयो अथमि। चए साईं म्या साईं साम्हूं मूंखे फरमायो हाणे अधे ॾे वञ, पर चइजांसि त 3 पुट। ईअं न त उते बि ईअं चए, पोइ हिकिड़े जी दुआ घुरे। चए मां इहो पढ़ी पको थी साईं म्या साईं बादशाह वेॾा साम्हूं वियुमि, मां चयो क़िबला साईं मूंखे दुआ घुर त 3 पुट थियनि। चए पाण मुर्की फरमायूं त अधे सेखारियो थी न, इहे कहिड़ियूं फोनूं, अधे सेखारियो थी न। चए हा साईं,
वरी मियां साईं बादशाह दुआ घुरी अल्लाह साईं 3 पुट थियंसि चई हो 2 पुट थिया उन खां पोइ वरी पोइ बि 3 पुट थिया इहो फैज़ आहे न बिरादरान इस्लाम हे शल असांखे रब करीम इहो अदब ॾे बसि मां हिकिड़ो अञा नकुल तुंहिंजे आॾो पेश कयां त पोइ चुप कयां जेको आहे सो तेसिताईं तूं सलात पढ़ भला मां बि ॻोल्हियां अलाए काॾे करे छॾियुमि नकुल हुयो मां बि गुम करे छॾियो हे हिकिड़ो नकुल आहे पीर साईं बादशाहनि जो उन में कंहिं पाण कचहरी में वेठा पोइ उनखे था फरमाइनि त क़यामत जे ॾींहुं हिकिड़ा अहिड़ा मुड़ुस हूंदा उहे जॾहिं दोज़ख तऊं पुलसरात तऊं लंघंदा मदीने जा साईं था फरमाइनि हेठऊं बाहि ॾकंदी ख़ल्क़ किरंदी पर कामिल मोमिन मदीने जे सुहिणे साईं जी सुन्नत खे पालण वारा शरीयत खे पालण वारा कल्ब में मोहब्बत रखण वारा नमाज़ुनि जी संभाल रोज़नि जी संभाल शरीयत जे हिकिड़े हिकिड़े रुकन जी संभाल करण वारा इहे कामिल मोमिन आहिनि अदब वारा बि आहिनि इन्हनि जो हिते शान भले न लॻई पर क़यामत ॾींहुं शान इन्हनि जो आहे पाण फरमाईंदा त हीअं जो लॻंदो पुलसरात ते त हेठि दोज़ख जी बाहि रड़ियूं कंदी रोह या मोमिन ए मोमिन तूं त तकिड़ो लंघी वञ तुंहिंजे नूर जेको आहे उहो मुंहिंजी बाहि खे विसाणे थो पीर साईं रोज़े धणी बादशाह फरमायो त दुनिया वारनि जा जेके ख़्यालात आहिनि दुनिया वारनि जा ख़्यालात दुनिया सां मुतअल्लिक़ ख़्यालात उहे जेके आहिनि पाण फरमायूं इहा दोज़ख आहे दोज़ख जे मिसाल आहिनि हे दुनिया वारा ख़्यालात इहे दोज़ख जे मिसाल आहिनि पोइ जॾहिं अहले कमाल जेके आहिनि उन्हनि जी सोबत में अचनि था त इहो वाहियात ख़्यालनि वारो दोज़ख जेको आहे उन्हनि जे सोहबत जे नूर सां विसड़ींदो वञे केतिरा मिसाल ॾियाए इहो ई मिसाल न ॾिनोमांइ त वाहियात ख़्याल खयूं आयो त हलो मुलनि जा कूड़ ॿुधूं मोटियो त रोईंदो पियो वञे इहे वाहियात ख़्यालनि वारा दोज़ख खयूं अचनि इन्हनि कामिलनि जी सोबत में उहे जेके आहिनि उहे विसामी था वञनि पोइ पाण फरमायूं त इन करे सरकार फरमायो आहे त इज़ा रुऊ ज़िक्र अल्लाह इन्हनि जो रुगो मुंहुं मुबारक ॾिसंदे त बि तोखे पंहिंजो विसरियल रब यादि अची वेंदो बिरादरान इस्लाम अल्लाह ताला जे हुज़ूर में या दुआ कंदा कयो त असांखे बि इहा निस्बत नसीब हुजे तव्हांखे बि निस्बत नसीब हुजे ऐं दुआ घुरो त हे मैदान अञा कुशादो थिए का 14-15 जरे बि बनी हिते को प्लाट साईं उबेद खे मिले सभु दुआ घुरो त हीअं जो त भरियो पियो हुजे त आशिकनि जूं दिलड़ियूं ठरनि ताज शरी वारनि जूं दिलड़ियूं ठरनि ताज शरी वारनि जा समुंड हिते हीअं चमकारा ॾियनि ऐं ॿिया बि ठरनि सो अल्लाह ताला तव्हांखे ख़ुशि रखे अचणु क़बूल फरमाए मुंहिंजो चवण बि क़बूल फरमाए दुआ जो अर्ज़ु साईं खे कंदा